मुंहिंजो पुटु सिक्योरिटी गार्ड में ड्यूटी कंदो आहे। सोराब जाॻियानी रोस्तम जाॻियानी असांजी ज़मीननि में कोर्टनि में केस हलनि। उन अज़ीज़नि माइटनि असांजा उहो पैसा ॾेई बेवड़ा मुंहिंजे पुट खे मारण लाइ मुंहिंजे मारण लाइ हाणे 8 ॾींहं अॻु में 10 ॾींहं इलेक्शन अॻु में मुंहिंजे पुट खे खणी वियो अब्दुल भुट्टो बी सेक्शन वारो खणी वञो ॾाढो विढ़ी बेहोश करे 8 ॾींहं मूंखे ॾिनो बाबा केस न कजां असां तुंहिंजो पुटु वापसि कयो आहे। अदा मां पुट जो दवाऊं दारू मूंखां सामान वरितो केस न कजां मां केस वेस कोई न कयो। पुटु ठीकु ठाक में थियो ड्यूटी पियो करे सांगरी अस्पताल में सांगरी अस्पताल डॉक्टर न आहे उन वटि सिक्योरिटी में गार्ड ड्यूटी पियो करे राति 12 बजे उतां अची खंभे खणी वियसि। राति कल्ह ईद हुयो राति खणी वियसि। हाणे मूंखे ख़तरो आहे किथे न किथे मुंहिंजा माइट सोराब जाॻियानी रोस्तम जाॻियानी पैसा ॾेई मुंहिंजे पुट खे माराए छॾींदा या हाफ फिराई या फुल फिराई। इंसाफ़ करे मां SP खे थो चवां IG DIG गवर्नर वज़ीर आला हाई कोर्ट डिसीशन जज सभिनी खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। असां ॾोहारींदा आहियूं आम हिकु शहरी शहर में रहूं पंहिंजो मां बि ड्यूटी कंदो आहियां सिक्योरिटी गार्ड में मुंहिंजो पुटु बि ड्यूटी कंदो आहे। असां इंसाफ़ कयो वञे बेगुनाह मुंहिंजो पुटु अॻे तशद कयो हाणे मूंखे ख़तरो आहे मुंहिंजे पुट खे मारे छॾींदा हाणे मिलाइण बि नथा ॾियनि। हाणे राति खां पुटु मुंहिंजो लाॻापल काथे गुम करे छॾियनि। मां महिरबानी करे मां अर्ज़ु थो कयां IG DIG SP साहिब खे मूंसां इंसाफ़ करे मूंखे पुटु वापसि ॾिनो वञे।